नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मेड़ में ख़बर ॾींदा हलूं त फरीदाबाद में जश्न ईद मिलाद नबी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 12 रबी अव्वल आमद हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा जे आमद जे मौके ते जमायत अहले सुन्नत पारां हज़ारनि जी तादाद में मीर अताला बिरोई, अब्दुल रज़ाक बिरोई, मोहरम मंगी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में खान जे ॻोठ खां मुख़्तलिफ़ रोडनि खां कारनि, मोटरसाइकिल, रक्शा, पैदल मार्च में हज़ारनि जी तादाद में रैली कढी वई, जेका शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी जुलूस में तब्दील थी। इन मौके ते अॻुवाण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत खे बयानु कंदे चयो त असीं ख़ुशि नसीब आहियूं, ॿिन्ही जहाननि जे सरदार महबूब ख़ुदा जा उम्मती आहियूं। मदीने वारे साईं जी आमद ते सारी काइनात ख़ुशी मल्हाए पई। अल्लाह ताला जा करोड़े एहसान जंहिं असांखे पंहिंजो प्यारो महबूब रहमतुल आलमीन बणाए मोकिलियो आहे। जलसे में मक़ामी नात ख़्वाननि हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं नातूं पढ़ियूं। आख़िर में पाकिस्तान जी सलामती ऐं ख़ुशहाली लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरियूं वयूं। इन मौके ते सिक्योरिटी जा इंतहाई सख्त इंतजाम कया विया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।